कड़ी मुझे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी कड़ी मुझे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त पहारन जी पेट ॼणी कड़ी मुझे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त ज़बाननि जी पेट ॼणी कड़ी मुझे मारन खे जन सां नाज़ कया मूं नंढपिण खां वठी हूंदी हुयसि उन्हनि सां कुल ॾींहं कठे हिन सिर ते मूं आ वॾी तकलीफ़ सठी हिन सिर ते मूं आ वॾी तकलीफ़ सठी मुंहिंजी क़िस्मत आहे कबात बणी कड़ी मुंहिंजे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त गंवारन जी पेट ॼणी कड़ी मुंहिंजे मारन खे ॾाढा गम जा ॾिहाड़ा गुज़रनि था हिकु वक़्तु ज़बाना न विसरनि था ॾाढा गम जा ॾिहाड़ा गुज़रनि था हिकु वक़्तु ज़बाना न विसरनि था ही लफ़्ज़ अंदर मां निकिरनि था परदेसियाणी मलीर पचाए ए धणी कड़ी मुंहिंजे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त गंवारन जी पेट ॼणी कड़ी मुंहिंजे मारन खे ड्रोहनि मूं सां ड्रोह कयो कहिड़ो अबाननि जो दीमो ॾोह कयो ड्रोहनि मूं सां ड्रोह कयो कहिड़ो संघारनि जो दीमो ॾोह कयो काबू कोटन में आ लिखे लोह कयो काबू कोटन में आ लिखे लोह कयो ही पैगाम पखी व्याथम खोड़ खणी कड़ी मुंहिंजे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त संघारन जी पेट ॼणी कड़ी मुंहिंजे मारन खे ए हाजी गुलाम नबी मुंहिंजो साहुस के आ तकदीर झलियो न तके रुट के ए हाजी गुलाम नबी मुंहिंजो साहुस के आ तकदीर झलियो न तके रुट के हिन गणतिन में हॾो हॾो थोच के हाजी बंद कयूं बयान माणीअ खे नए लहणी कड़ी मुंहिंजे मारन खे हीअ वई ॻाल्हि बणी नया ॼण त पहारन जी पेट
टजणी कड़ी मुझे मारन के उमर दा मारन जीवो मर थियां जुदाई कैसा सूर थलिया मां कोन हाल भाई कोन हाल भाई मरदा मारन जीवो मर थियां जुदाई उमरदा सागिन जीड़े मर पईया जुदाई कैसा सूर थलिया मां कोन हाल भाई कोन हाल भाई मरदा मारन जीड़े मर थियां जुदाई उमरदा सागिन जीवो मर पईया जुदाई।